इहो जेको कोर्स आहे अॼु असांजो जेको प्रोग्राम रखियो वियो आहे उहो हुन जे ई हिसाब सां रखियो आहे त जेके बि हितां खां कोर्स सिखी वियूं आहिनि जेके ब्यूटिशियन सिलाई या मेहंदी वग़ैरह त उन जी सेरेमनी डिस्ट्रीब्यूशन जो रखियो आहे सर्टिफिकेट सेरेमनीअ जो। ऐं इहो इन जे इलाही फ़ाइदेमंद आहे जो असां मतिलबु ब्यूटिशियन अगरि सिखी था वञूं त पोइ असीं कंहिंजा मोहताज नथा थियूं। असीं पंहिंजी अर्निंग पाण करे था सघूं, असीं कंहिंजा मोहताज नथा थी सघूं। जीअं हींअर टेबलो बि पेश कयो नी त मतिलबु ॿारनि खे पढ़ायो लिखायो, उन सां गॾु गॾु को हुनर बि ज़रूरी आहे। पैगाम इहो ई ॾियणु चाहींदसि त पंहिंजे नियाणी अॻियां वधायो, उन घर में न विहारियो ऐं उन जेको इहो अर्ली मैरिज था कराइनि उहा न कराइनि, इलाही जल्दी था कराइनि। नंढी एज में मतिलबु 18 एज में जी उनखे शादी था कराए छॾीनि त उन खां परहेज़ कनि, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि लिखाइनि अॻियां वधाइनि ऐं हुनर मंझि विझनि। बिल्कुलु इलाही फ़ाइदेमंद आहे। अगरि कोर्स मंझि पाण 2-3 रुपया बि ख़र्च करियूं था त अॻियां हली पाण उन मां अर्निंग कंदा आहियूं, इलाही कुझु कमाए सघूं था। जीअं त ब्यूटिशियन आहे त हेयर त फेशियल करा या सिर्फ़ु मेकअप या करा या सिर्फ़ु हेयर स्टाइल ठाहिण जा बि 1000-1500 वठी था छॾीनि पार्लर मंझि वञि त उन मां उहे इलाही कुझु अर्निंग करे थियूं सघनि।